संजर चांग भरसां ॻोठ सचे ॾिनो पवर जा रहवासी मिठे पाणी खां महरूम बणियल आहिनि। फिल्टर प्लांट नाकारा हुअण करे ॻोठाणा जर जो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था लाल बख्श पंवर जी रिपोर्ट। संजर चांग भरसां ॻोठ सचे ॾिनू पंवर जो फिल्टर प्लांट नाकारा हुअण करे रहवासी जर जो खारो पानी वापराइण ते मजबूर आहिनि। जर जो पानी ख़राब हुअण करे मुख़्तलिफ़ बीमारियूं पखड़ण जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। उन सिलसिले में ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, इनखे 2 साल थी विया आहिनि, हीउ ख़राबु पियो आहे। हाणे असांजो ॻोठु हितां खां तक़रीबन 2 किलोमीटर परे खां पाणी भरियो अचनि था मथे ते। ठीकु आहे, काफ़ी एरिए में पाणी हिते मिठो आहे कोन, पाणी मिठी सहूलियत का आहे हिते कोन। उन करे असांजी इहा गुज़ारिश आहे त हिते पाणी मिठो कयो वञे। त उन करे असांजी इहा रिक्वेस्ट आहे त ठेकेदार जे हथ में आहे या पब्लिक हेल्थ जे हथ में, या वरी ठेकेदारनि खे ॾेई छॾियो आहे त उहे अचनि जल्द खां जल्द हिनखे जल्दी ठाहिनि, फाइल कनि त जीअं हिनखे ॻोठ वारा पाणी पी सघनि। असांजो नलके जो पाणी आहे ख़राबु, वाटर प्लान असांखे ठाराए ॾियो, परे परे खां पाणी भरण अचूं था। वाटर प्लान असांखे ठाहे ॾिनो वञे। असांजो वाटर प्लान जेको बिल्कुलु ख़राबु पियो आहे, उन हिसाब सां असांजी बीमारियूं वधी रहियूं आहिनि। पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे, जेको जर जो पाणी आहे बिल्कुलु ख़राबु आहे। उन हिसाब सां असांखे वाटर प्लान ठाहे ॾिनो वञे। महिरबानी करे असांजो ठाराए, असांजी पाणी में जाम ॾुखियाई आहे असांखे, इन करे पीअण जे पाणी में जाम मसइला आहिनि। ॻोठाणनि जो चवणु हो त फिल्टर प्लांट नाकारा हुअण करे असां ॾूरांवनि इलाइक़नि खां पाणी भरण ते मजबूर आहियूं। चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त ॻोठ सचे ॾिनू पंवर जो फिल्टर प्लांट बहाल करे ॻोठाणनि खे साफ़ पाणी मुहैया कयो वञे। कैमरामैन अयाज़ समूह सां गॾु लाल बख्श पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, संजर चांग।